अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सुन उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा साथी हिकिड़ो सवाल हिकिड़े नौजवान फेसबुक ते रखियो आहे जंहिं पुछियो आहे त इहो सवाल असां सां वंड कर मुंहिंजी सम्झे जंहिं तव्हां सां वंड रखंदो हुन साथी सां हुन साथीअ जो सवाल हो त आज़ादी छा आहे। आम सवाल आहे असां तव्हां सभिनि ताईं पहुतल हूंदो आहे पोइ उनखे साञावंद माण्हू आज़ादीअ खे टिनि हिसनि में विराईंदा आहिनि। असां वटि जेकॾहिं आम माण्हू आहे सवाल कबो त आज़ादी छा आहे त उहो असांखे चवंदो त असां ग़ुलाम आहियूं असांखे आज़ादी घुरिजे। कीअं पोइ मिसाल ॾींदो धरती असांजी ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, ॿोली असांजी जे ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, असांजे प्यार ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, असांजे सोचुनि ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, असांजे अख़लाक़नि ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, असांजे फसलनि ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, असांजे दरिया ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, असांजे जबलनि ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, सामूंडी पटियुनि ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे, वॾनि शहरनि ते कब्ज़ो आहे उन खां आज़ादी हुजे। ऐं इन जहिड़ियूं हज़ार शिकिलियूं असांजे ॾाढो आम माण्हू रखे वेंदो आहे। जेकॾहिं केरु कंहिं खां सवाल कंदो त आज़ादी छा आहे त असांखे ॿुधाईंदो आहे, पर इहा आज़ादी न आहे, इहा आज़ादीअ जी मिसाल आहे, तशरीह आहे, मिसाल बि न सॉरी तशरीह आहे। कीअं असां ग़ुलाम कीअं आहियूं इहे उन जा सवाल आहिनि त हिन 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 तरीक़े सां तशरीह आहे त हिन हिन तरीक़नि सां असां ग़ुलाम आहियूं, इन्हनि खां असां आज़ादी था घुरूं। मिसाल तौरु असां ग़ुलाम आहियूं न, इज़हार राय जी आज़ादी न आहे न, असांजा माण्हू गुम आहिनि त नथा ॻाल्हाए सघूं न। या अहिड़ा हज़ार सवाल असांजे समाज में मौजूदु हूंदा या आहिनि जिन ते पाण खुली नथा ॻाल्हाए सघूं, इज़हार में नथा आणे सघूं, पर हक़ीक़त में इहा आज़ादी न आहे, इहा आज़ादीअ जी तशरीह आहे। मिसाल तौरु इहा त थी आज़ादी जी तशरीह। वरी असां इन जो रखंदा आहियूं मिसाल, कीअं कहिड़े क़िस्म जी आज़ादी हुजे, जीअं क्यूबा आहे, बवात ॿोली, क़ौम, नस्ल, वतन या जेके बि सवाल आहिनि इंसानी ज़िंदगी जा बराबरी जे बुनियादनि ते उन्हनि हड़नि माण्हुनि जा हिकु जहिड़ा हल आहिनि। मिसाल तौरु गाॾी जेकॾहिं हूंदी सरकारी त सभिनि खे हूंदी, घर जेकॾहिं सरकारी हूंदो त सभिनि खे हूंदो, जेकॾहिं तालीम हूंदी त सभिनि खे हिकु जहिड़ी हूंदी, जेकॾहिं सिहत हूंदी त सभिनि खे हिकु जहिड़ी हूंदी। इहे असां हुन जा मिसाल रखंदा आहियूं आज़ादी जा। पहिरीं मूं चयो छा चयो त तशरीह असां रखंदा आहियूं, माना आज़ादी असां सम्झंदासीं तॾहिं जॾहिं असां हुनखे हिसनि में विराईंदासीं। हिकु ॻाल्हि तां असां जेको बि सवालु खणंदा आहियूं या जेका बि ॻाल्हि रखंदा आहियूं या जेका बि ॻाल्हि खणंदा आहियूं उनखे टिनि हिसनि में विराइबो आहे। कीअं? हिकु तशरीह, ॿियो मिसाल, टियों ओरिजिनलिटी, हुनजी जेका ओरिजिनलिटी, जेको हुनजो जोहर, जेको हुनजो ॻर या जेका हुनजी तारीफ़। हक़ीक़त में आज़ादीअ जी तारीफ़ छा आहे? आज़ादी जी जेका ओरिजिनल तारीफ़ आहे, ओरिजिनल जेको ॻर आहे, ओरिजिनल जेको जोहर आहे, उहो असां बयानु कंदा ई न आहियूं। असां कंदा आहियूं हुनजी तशरीह बयानु या असां कंदा आहियूं हुनखे बयानु करण में मिसाल ॾींदा आहियूं। बाबा पंजाब साम्राज्य वटि असीं ग़ुलाम आहियूं, या ॿियनि तरीक़नि सां बलोच ग़ुलाम आहिनि, या हज़ारनि तरीक़नि सां असां हुनजा मिसाल रखंदा आहियूं या हुनजी तशरीह बयानु कंदा आहियूं। सवाल ते मोटी था अचूं त सवाल हो त आज़ादी छा आहे। मिसालनि तौरु चाइना वांगुरु असांखे आज़ादी खपंदी आहे, मिसालनि तौरु क्यूबा वांगुरु असांखे आज़ादी खपंदी आहे, मिसालनि तौरु दुनिया में जेके टाइटल आहिनि, छो जो जेके अवल ऑलरेडी टाइटल हूंदा उन्हनि जहिड़ी घुर कंदासीं न, अॻियां ऑलरेडी हूंदा। मिसाल असां ग़ुलाम जेकॾहिं चऊं था आहियूं त उन्हनि जी जेकॾहिं जेको असांखां पुछे थो त आज़ादी कीअं घुरिजे त असां हुन ॾाढो टाइटल रखूं न, हुन ॾाढो तशरीह रखंदासीं न त भाई अहिड़े क़िस्म जी हे शयूं जेकॾहिं असांखे न आहिनि घुरबल त उन्हनि जी जॻह ते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे घुरबल आहिनि उन जो असां मिसाल रखंदा आहियूं तशरीह ॾेई। हक़ीक़त में आज़ादी जी माना आहे जेका आज़ादी जंहिंखे असां चऊं था उहा छा आहे त पोइ उन जी जेको जोहर आहे, जेको उन जो ॻर आहे या उनजी जेका तारीफ़ आहे, साञावंद माण्हू, शौरमंद माण्हू उनखे सम्झंदा आहिनि या उनखे बयानु कंदा आहिनि। सच हे आहे त उन तारीफ़ उन आज़ादी जेका आहे जंहिंजो नालो आज़ादी आहे उहा हदुनि खे सम्झण जो नालो आहे। छा खे सम्झण जो नालो आहे? हदुनि खे। मिसाल तौरु असां हिकिड़ी हद में मौजूदु आहियूं न, हिन महिल हिननि हदुनि ते असां मौजूदु आहियूं। हींअर हे शयूं असांजियूं आहिनि, हिननि शयुनि ते असां ॻाल्हाए सघूं था, हिननि शयुनि ते असां मालिकी करे सघूं था, हे असांखे आइनी हक़ आहिनि, हे असांखे क़ानूनी हक़ आहिनि, हिननि खां ॿाहिरि असां ईअं नथा करे सघूं। हाणे इहे मौजूदु आहिनि हदूं, असां इन हदुनि खे टोड़ण था चाहियूं, असां इन हदुनि खां निकिरण था चाहियूं। आज़ादी जो जोहर, आज़ादी जो ॻर या आज़ादी जी तारीफ़ हूंदी आहे हदुनि खे सम्झणु, हदुनि खे टोड़णु।
पर बुनियादी तरह जेकॾहिं जेका आज़ादी असां जेकॾहिं हदुनि खे टोड़ण जो नालो था रखूं या हदुनि खे टोड़ण चऊं था त आज़ादी आहे, त पोइ त हिन काइनात जे जेके ज़ंजीर में इंसान असां कंहिं न कंहिं जॻह ते हिकिड़ियुनि हदुनि खां टुटी वरी ॿियनि हदुनि में ईंदासूं न। मिसाल तौरु मां आज़ादु आहियां, इहो मतिलबु कोन्हे त मां जंहिंजो वणे तंहिंजो नुक़सानु कंदो वठां, न, कंहिं न कंहिं तरीक़े सां वरी कंहिं न कंहिं कानून में वरी मां बि बीहंदुसि उन्हनि माण्हुनि सां जो उन्हनि हदुनि में। माना साबित थो थिए त आज़ादी जो मुकमिल नालो आहे हदुनि खां ॿाहिरि निकिरणु, हदुनि खे टोड़णु, पर मुकमिल हदुनि खे बि न, हिकिड़नि हिसनि जे हदुनि खे टोड़णो आहे। मिसाल उन हिकिड़ो ॿ टे मिसाल था रखूं, जीअं मूं चयो त माना टिनि हिसनि में पाण विराईंदासीं तॾहिं सम्झंदासीं। आज़ादी जो जोहर, आज़ादी जी तशरीह ऐं आज़ादी जो मिसाल। जोहर छा अथसि? हदुनि खे सम्झणु, हदुनि खे टोड़णु ऐं हदुनि मां निकिरणु, पर मुकमिल हदुनि मां न। जेके बि दुनिया में मिसाल टाइटल मौजूदु आहिनि, जन मुल्कनि या जन क़ौमुनि आज़ादियूं वरितियूं आहिनि, जीअं क्यूबा जो मूं मिसाल रखियो, वेटनाम आहे, या दुनिया में घणा मुल्क आहिनि, उन्हनि जेके अवल ऑलरेडी साम्राजनि जूं, जागीरदारनि जूं या सरमाएदारनि जूं उन्हनि क़ौमुनि उन वतन जे माण्हुनि में ऑलरेडी अवल हदूं मुक़ररूं त तव्हां हिननि हदुनि में हे कमु करे सघो था, उन्हनि हदुनि खे उन्हनि टोड़ियो, उन्हनि हदुनि खां ॿाहिरि निकिता, उन्हनि हदुनि सां उन्हनि बग़ावत कई। पर हक़ीक़त में इन खे टोड़ण खां पोइ बि वरी उहो कंहिं न कंहिं तरीक़े जे हदुनि में बीठा आहिनि न। क्यूबा, वेटनाम, चाइना या जहिड़े क़िस्म जा जेके जेके टाइटल मुल्क आहिनि, उन्हनि वटि वरी बि आइन आहिनि, वरी बि कानून आहिनि, वरी बि हदूं आहिनि, उन्हनि हदुनि में हर हिकु इंसान बराबरी जे बुनियादनि ते बीठो आहे। माना साबित थियो त हुनजो जेको आज़ादी जो मुकमिल तत्व आहे उहो आहे हदुनि खे सम्झणु ऐं हदुनि खे टोड़णु, पर मुकमिल हदुनि खे बि न, मुकमिल न, कंहिं न कंहिं तरीक़े सां हिकिड़ियूं हदूं जिन में असीं हिन हदुनि में बीठा आहियूं, इन्हनि खे पाण टोड़ण था चाहियूं, इन्हनि खां पाण निकिरण था चाहियूं, वरी ॿियनि हदुनि में पाण बीहंदासूं। जोहर छा थियुसि? हदुनि खे टोड़णु। तारीफ़ छा अथसि? हिन तरीक़नि सां असांजे हिननि सॉरी इहो तशरीह छा अथसि? हिननि तरीक़नि सां हिननि शयुनि असांजे ते ॿोली ते, जीअं मूं चयो, कब्ज़ो या हिन दरियाहनि ते या सरहदुनि ते या धरती ते, फसलनि ते, सोचुनि ते, प्यार ते, शहरनि ते, इन्हनि ते जेको कब्ज़ो आहे, इहा हुनजी तशरीह आहे। मिसाल तौरु कहिड़ी था घुरूं असां? उन जा मिसाल जीअं दुनिया जा मुल्क आहिनि या दुनिया जूं क़ौमूं या असां पंहिंजे ख़्याल तौरु ओड़े क़िस्म जा जेके टाइटल ठाहींदा आहियूं, इहे हुन जूं तशरीहूं। हाणे जेकॾहिं असां इहे हदूं टोड़ण था चाहियूं त पोइ जोड़ियूं कहिड़ियूं? हिकिड़ियूं त इहे असांजे मौजूदु आहिनि अहिड़ियूं, जेकॾहिं न त पोइ उहे असां वराए ठाहींदासूं। दुनिया जे ॾाहे माण्हू हिकिड़ो शऊर ॾाढो भलो किताबु अथव मोहब्बत बोर्ड जो, जेको तव्हां सञावनि माण्हुनि खे असां समेत पढ़णु खपे। हो चवे थो त लाशऊर ई हिन काइनात में असां जेके इंसान आहियूं, 90% असां जेको बि कमु हींअर ताईं करियूं था या कंदा आहियूं, उहो असां लाशऊरी में कंदा आहियूं। सिगरेट था पियूं, होटलनि ते था वेहूं, जुआ था करियूं, बेगुनाह दोस्तनि सां घुमूं था, या जेको बि 80-90% माना जेको बि असां ज़ाती ज़िंदगी में कमु करियूं था, इहो असां लाशऊरी में कंदा आहियूं, बग़ैर सम्झ में कंदा आहियूं। पर उन जो जेको शऊर हूंदो आहे, उन जेको जोहर हूंदो आहे, उहो वरी बि 10% बीहंदो आहे। पर सवाल इन ते इहो वरी बि अचे मथां बीहंदो त इहो जेको शऊर 10% जुड़े थो, इहो बि उन लाशऊरी जो तत्व मां ई निकिरंदो आहे। माना जेको असांजी जेको शऊर आहे असांजो, इहो इन में जेकॾहिं लाशऊर न हुजे त शऊर न जुड़ंदो। माना लाशऊर मां ई जेको निकिरे थो उन खे पाण शऊर था चऊं। 90% पाण ज़िंदगी लाशऊरी में गुज़ारींदा आहियूं, 10% असां ज़िंदगी शऊरमंदी में गुज़ारींदा आहियूं। इन करे बुनियादु लाशऊर अथसि, लाशऊरी जो जोहर शऊर आहे, हदुनि जो नालो ग़ुलामी आहे। हदुनि खे हिकिड़ियुनि खे टोड़े ॿियनि हदुनि में जेके असांजी सम्झ में इंसाननि जे बराबरी जे बुनियादनि ते हुजनि, उन्हनि हदुनि में बीहण आज़ादी जो नालो आहे। मुंहिंजी राय आहे जंहिंमें ग़लति हुअण जी